अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी सां गॾु मां आहियां फरा शबीर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। मुल्क अंदर कोरोना वायरस जा राङा जारी, मर्ज़ सबबि वधीक 39 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। 3262 कोरोना जा नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिबि हिन वक़्तु सॼे मुल्क अंदर 2722 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान केसनि जे मुसबित अचण जी शरह 6.6% रही। वज़ीर-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। काबीना में 20 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। वोटिंग मशीन ऐं परॾेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण बाबति ब्रीफिंग समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। सिंध में 12हीं जमात जा इम्तिहान जारी। मीरपुर ख़ास में केमिस्ट्री जो पर्चो वक़्त खां अॻु आउट। सख़्तीअ बावजूदि मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कापीअ जी धुम मतल। इंतज़ामिया मोबाइल फ़ोन इस्तेमालु रोकाइण में नाकाम बणियल।